मामा तव्हां छा था सम्झो मां पंहिंजे वसां घटायो हूंदो? मां त ॿाहिरि मुल्क खां वठी पंहिंजे मुल्क ताईं हर डॉक्टर खां इलाज करायो आहे पर मुंहिंजो औलाद नसीब में न आहे त मां छा कयां? त पोइ यकीनन तुंहिंजे मुड़ुस में को मसइलो हूंदो पुट। उनखे चओ त पंहिंजो चेकअप कराए डॉक्टर खां। नो मामा ही इज़ ऑल राइट। अता में को प्रॉब्लम कोन्हे। उनखे पहिरियां जो ॿ ॿार आहिनि पहिरीं साल मां। बस पोइ पंहिंजे नसीबनि खे चओ हेॾी मिल्कियत जो वारिस पैदा ई न कई। अता खां पोइ सॼी मिल्कियत शिराज़ खे मिलंदे ऐं तूं मरंदे घड़े ताईं तूं हुनजी मोहताज रहंदीअ। मामा ईअं कोन थींदो। अता जी नज़र में शिराज़ हिकु कमो ऐं बेकार इंसान आहे ऐं नई वरी शिराज़ खे पंहिंजे पीउ जी मिल्कियत सां को गर्ज़ आहे। इहो सभु ॾेखाव आहे। मर्दनि जी चालाकीअ खे तूं अञा ताईं सम्झो ई न आहे। पीउ पुट में पाण में केतिरा बि इख़्तिलाफ़ात हुजनि रतु दांगे ते बि वरंदो आहे। मम्मा मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो ख़्यालु आहे छो न मोना जी शादी शिराज़ सां कराइजे। चरी त नथी आहे। मूंखे त इहो दुनिया जहान खां बेज़ार इंसान लॻंदो आहे पुट। पर मम्मा ईंदड़ वक़्त में हिन पूरी मिल्कियत जो हिसेवार त उहो ई आहे न। ऐं मोना सां शादी खां पोइ हीअ पूरी मिल्कियत विरागी खां बची पवंदी ऐं असां ॿई भेनरूं ऐश कंदासीं। छा अता इन शादीअ जे लाइ राज़ी थींदो? उहो तव्हां मूं ते छॾे ॾियो। अता खे मां पाणे राज़ी कंदसि पर पहिरियां इन पूरे मामले जो मूंखे ग्राउंड ठाहिण ॾियो। मामा तव्हां फौरन मोना खे कराची मोकिलियो। कराची? पर छो? मम्मा ॾिसो न हाणे त मोना जा एग्ज़ाम बि थी विया आहिनि ऐं हितां जो मौसम बि इलाही बहितरीनु आहे। कराची ईंदी त शिराज़ सां कंपनी कंदी त आहिस्ता आहिस्ता ॿिन्हिनि में अंडरस्टैंडिंग थी वेंदी। ओके मां सना खे चई थी ॾिसां। ओके मामा थैंक यू। हेलो हेलो भाऊ किथे आई? मां ठीक आहियां घर में आहियां। छो ख़ैर त आहे? मां काफ़ी टेंशन में आहियां। तूं अची सघी थो? ओके ठीकु आहे मां अचां थो पर कुझु ॿुधाए त सही छा थियो आहे? मां फ़ोन ते नथी ॿुधाए सघां। तूं मुंहिंजे घर अच। पर थोरी हिंट त ॾे कुझु त ॿुधाए मां परेशान थी वियो आहियां। कुझु बि न आहे न बस तूं हेॾां अच। ओके आई एम जस्ट कमिंग। ओके या अल्लाह तू खैर कजे। आयशा ताहिर जे ऑफर ते गौर कर। सीरियस थी सुठो पैकेज अथई। बार बार अहिड़े क़िस्म जूं अपॉर्चुनिटीज़ न मिलंदियूं आहिनि। आपी कमिटमेंट बि का शइ हूंदी आहे। मां ऑफिस में मस्त पंहिंजी जाइ ठाही आहे ऐं बिना के रीज़न जे मां ऑफिस छॾे ॾियां न इहो मुंहिंजे उसूल जे ख़िलाफ़ आहे। इहा त का ॻाल्हि कान्हे का। माण्हू सुठे फ्यूचर जे लाइ सोचे त सघे थो न। आपी फ्यूचर हिते बि ठही वेंदो इहो पंहिंजे कम ते डिपेंड थो करे ऐं मां पंहिंजे कम सां सिंसियर आहियां। आयशा तूं हिकु दफ़ो ताहिर सां वञी उन्हनि सां मीटिंग त करे अच पोइ अची फ़ैसिलो कजांइ। आपी ही मुंहिंजी आइडियल जॉब ऐं मां हिते ख़ुशि आहियां। उफ तोसां मथो हण मग़ज़ में सूर विझण जहिड़ो आहे। आपी तव्हां मुंहिंजी ॻाल्हि कॾहिं बि न सम्झी सघंदो। सुभाणे मुंहिंजी भेण मोना पई अचे। गुड। मिसिस अहमद भी अचे पई? न मम्मा जो फ़िलहाल को इरादो कोन्हे सिर्फ़ु मोना पई अचे। भली अचे संदसि जो पंहिंजो घर आहे। हुनखे मूं घुरायो आहे। छो ख़ैर में? हा बोर पई थियां अच्छा मोना अची वेंदी त कंपनी मिली वेंदी ऐं ॿियो त मोना खे शिराज़ सां मिलण जो ॾाढो शौक़ु आहे। शिराज़ भी को माण्हू आहे जंहिंसां मोना मिलण पई अचे? तव्हां हरू भरू शिराज़ खे अंडरएस्टिमेट छो कंदा आहियो? माशाल्लाह हू पंहिंजो कमाए थो।
ऐं का त ख़ूबी अथसि जो कंपनीअ वारा अखियूं बंदि करे एतमाद कंदा अथसि। मुंहिंजा कॉम्पिटिटिव आहिनि ऐं मूंखे साराइण जे लाइ ईअं कनि पिया, न त शिराज़ खे मूंखां वधीक ॿियो केरु सुञाणे। मां शिराज़ जो पीउ आहियां। शुक्र आहे अॼु तव्हां इहो त मञो त तव्हां शिराज़ जा पीउ आहियो। छा मतिलबु? इन में कोई शक आहे छा त मां शिराज़ जो पीउ न आहियां? जेकॾहिं हू नाफ़रमान न हुजे हा त मां हुनखे छो इग्नोर कयां? हूअं बाई द वे शिराज़ लाइ छा सोचियो अथव? अगरि तव्हां इजाज़त ॾियो त मां हुन लाइ को रिश्तो ॾिसी वठां। हैरत आहे तूं अॼु शिराज़ जी तरफ़दारी पई करें। ठीकु आहे, जेकॾहिं मां शिराज़ खे पीउ जो प्यारु नाहे ॾिनो त तूं बि त को माउ जो हुनखे प्यारु न ॾिनो आहे। तूं बि त हुनजी माउ थी ॾेखार। पर जॾहिं रियलाइज़ कयमि त को गुनाह थी पियो छा। शिराज़ मुंहिंजो सॻो पुटु न, पर पुटु त आहे न। मूंखे औलाद हुजे हा त ऐं बि एतिरो ई वॾो हुजे हा। हाणे इहे सभु अरमान मां शिराज़ ज़रिए पूरा कंदसि। तुंहिंजो मौज़ू मोना हुई, न की शिराज़। ओ यस, सुभाणे मोना अचे पई ऐं मां सुभाणे शिराज़ खे चवंदसि त हू पाण वञी हुनखे एयरपोर्ट तां रिसीव करे अचे। मूंखे आफ़ताब में वॾी उमेद हुई, पर संदसि ख़्याल ॾिसी तमामु घणो दुख थियो आहे। आफ़ताब खां पोइ तूं ई हाणे असांजो सहारो आहीं। बाबा त ईअं आहे जीअं न आहे। तूं दिलि जाए रख, मां अंकल अज़ीम ख़ान खे ईअं करणु कोन ॾींदुसि। एतिरी अंधेर नगरी थोरी आहे। औलाद इंसान जे वस में नाहे, उनजी सज़ा ॾियण वारो अंकल अज़ीम ख़ान केरु थींदो आहे? तोखे अंकल जी ज़िद्दी तबियत जो अंदाज़ो न आहे, ऐं आफ़ताब त अंकल से आॾो ॻाल्हाए बि न सघंदो आहे। तूं फिकिर न कर, मां ॿिन्ही सां पुॼी पवंदुसि। एतिरो कमज़ोर न आहियां मां। मूंखे डपु थो लॻे किथे को गंद न थी वञे। पीउ पुटु ॿई अड़ियल क़िस्म जा इंसान आहीं। तूं अकेलो कीअं मुक़ाबिलो कंदे? तुंहिंजो वार बि वङो कोन थींदो फरा। अंकल अज़ीम ख़ान खे पंहिंजे ख़ानदान जो वारिस खपे त खेसि कुदरत जे फ़ैसलनि अॻियां सर झुकाइणो पवंदो। आहिस्ता भाऊ आहिस्ता, एतिरो जज़्बाती न थी। मां आफ़ताब खां बग़ैर न रही सघंदसि। हीउ ख़ानदान आहे त मुंहिंजो नालो बि आहे। मुंहिंजी शनाख़्त हिन ख़ानदान सां जुड़ियल आहे। अञा इहो मसइलो ॻाल्हियुनि जी हद ताणी खुलियो आहे। ॻाल्हि हिन 4 दीवारी खां निकिरण खां पहिरीं ख़तम थी वञे, न त पोइ केरु कंहिंखे बि रोकी न सघंदो। ओके, मां आफ़ताब सां पंहिंजे मुंहुं ॻाल्हाईंदो। पर एतिरो चरे हू बि न आहे जो ॾिसी वाइसी खूह में टपो ॾे। अलाह साईं जा रम्ज़ आहिनि, केरु इन्हीअ खे त सम्झे। चङो, मां हाणे हलां। भाऊ, तूं फ़िलहाल हिन ॻाल्हि खे कंहिंसां बि डिस्कस न कजां, आफ़ताब सां बि न। मां कोशिशि कयां थी त इहे बला टरी वञे, न त पोइ ॾिसंदासीं। ओके। वालेकुम अस्सलाम शिराज पुट। वे शिराज पुट, तव्हां ॿई पीउ पुट त चोॾीअ जा चंड थी आहियो। कंहिं पार्टी में मुलाक़ात थिए त थिए, न त को राब्तो ई न आहे। न अंकल, अहिड़ी त का ॻाल्हि न आहे। मां त अक्सर ईंदो रहंदो आहियां। अड़े बाबा, पंहिंजी भेण सां मिलण ईंदो आहीं न? जी हा, ज़रूर। तव्हां सां बि मिलण अचिबो। बिल्कुलु, तोखे अचणु खपे। चांहि पीअंदे? न अंकल, मां काफ़ी देर खां वेठो हुयुसि। हाणे मूंखे इजाज़त ॾियो। कीअं, ख़ैर में अचणु थियो? हा हा, ख़ैर हो। एज़ यूजुअल जीअं ईंदो रहंदो आहियां, तीअं ई आयो हुउसि। अच्छा अच्छा, ख़ुशि रहो। दुआ कयो। थैंक यू। अल्लाह। हाय। हाय। को वक़्तु हो जो मुंहिंजी फ़ोन स्क्रीन ते सिर्फ़ु तुंहिंजो ई सेल नंबर ब्लिंक कंदो हो। फ़ोन हुनखे कबी आहे जेके पंहिंजो सम्झिबो आहे, पर तूं त मूंखे कॾहिं पंहिंजो सम्झो ई न आहे। ख़ैर, अॼुकल्ह कहिड़ी दुनिया में थी रही? तोखां अलावा बि दुनिया आहे।
चङो थियो जो तूं मुंहिंजी दुनिया खां परे आहीं, न त तोखे पंहिंजो पाण खे ॻोल्हण में मुश्किल थी पवे। मां त हमेशह तुंहिंजे लाइ दुआ कंदी आहियां त जिते बि हुजे इज़त ऐं वक़ार सां हुजे। हिन दुनिया जो हमेशह इहो दस्तूर रहियो आहे त इज़त ऐं वक़ार फ़क़ति ज़रदारनि खे मिलंदो आहे। दौलत खां सिवा वक़ार न हूंदो आहे। दौलत खां सिवा माण्हू ख़ताकार ऐं गुनाहगार लिखियो वेंदो आहे। लफ़्ज़नि में त मां तोखां खटी नथी सघां। हाला तूं ख़्यालु रखजांइ। मूंखे केतिरो फ़ाइदो मिलंदो आहे? तूं त सदाईं गुज़ारतूं ॾींदो आहीं, मूंखे तुंहिंजूं ॻाल्हियूं सम्झ में नथियूं अचनि। चरी, मां अरबी फ़ारसी थोरे ई पियो ॻाल्हायां। सिंपल ॻाल्हि आहे, आशा सुहिणी ऐं स्मार्ट छोकिरी आहे ऐं मुंहिंजो बॉस सुहिणनि माण्हुनि जो क़दुरदान आहे। आशा खे ॾिसंदे ई मुंहिंजो बॉस मुंहिंजो प्रमोशन करे छॾींदो ऐं मरातूं अलॻि मिलंदियूं। यानी आशा खे तूं पंहिंजे प्रमोशन जे लाइ इस्तेमालु थो करी? न न चरी, ईअं न आहे। मां त आशा जो फ्यूचर सेव करणु थो चाहियां ऐं जेकॾहिं आशा जे तवसुल सां मुंहिंजो फ्यूचर बि सेव थिए थो त इन में कहिड़ी बुराई आहे भला? पर आशा खे केरु राज़ी करे? हू त कंहिंजी बि ॻाल्हि ॿुधण जे लाइ राज़ी न आहे। तूं आशा जी वॾी भेण बि आहीं, माउ बि आहीं। तोखां ऐं मूंखां सवाइ आशा जो ॿियो केरु आहे? तूं आशा जे ज़िद खां वाक़िफ़ आहीं, त उहा ज़िद जी केॾी न पकी आहे। हुनजो चवणु आहे त हू पंहिंजी कंपनी में ख़ुशि आहे। मूंखे त हैरत आहे त इहा कंपनी हिनखे ॾे छा थी? सिर्फ़ु 20,000 पघार, न गाॾी न फ्लैट, न वरी को मेडिकल जूं सहूलियतूं। ऐं असां वटि शुरूआती पघार ई 40,000 आहे ऐं मेडिकल अनलिमिटेड, गाॾी ऐं फ्लैट बि मिलंदुसि। वाकई इहा त बहितरीनु जॉब आहे, लेकिन आशा नथी करे त इहा जॉब मूंखे वठी ॾे। तोखे जो वठी ॾियां त पोइ मुंहिंजो प्रमोशन कीअं थींदो? छो मां कंहिंखां घटि आहियां छा? MA पढ़ियल आहियां। तूं छो मूंखे डी ग्रेड थो करीं? जानी, मां तोखे डी ग्रेड नथो कयां। तूं त मुंहिंजी दिलि जी राणी आहीं, तुंहिंजो त को बि मटु कोन्हे। ऐं आशा जी ख़ूबसूरती हुनजो प्लस पॉइंट आहे ऐं मूंखे पूरो यकीन आहे त बॉस हुनखे ॾिसंदे ई मुंहिंजो प्रमोशन करे छॾींदो। तूं इहे पाण आशा जा एॾो मुरलियूं वॼाए, बाक़ी इहा छोकिरी मूंखां ज़ोर आहे। तव्हां मूंखे छा सॾियो? शिराज़ पुटु, किथे तव्हांखे भुल त नथी आहे मिसिस अता मोहम्मद खां? मां तूं मुंहिंजो पुटु ई त आहीं, पेट ॼाओ न सही, पुटु त आहीं न। 15 सालनि खां पोइ तव्हांखे यादि आयो आहे त तव्हांजो को पुटु बि आहे। वक़्तु ई हालात अहिड़ा हुया जो मां तोखे ऑन न करे सघियसि, पर हाणे त मां हुनजो अज़ारो करे सघां थी न। मुंहिंजी माउ खे जीअरो करे सघे थी। मुंहिंजी भेण ऐं मुंहिंजे नंढपण जा उहे अज़ियतनाक लम्हा वापसि करे सघे थी जेके मूं पंहिंजी माउ खां बिना गुज़ारिया। नंढपण खां वठी जवानीअ ताईं मूंखे नौकरनि, मासिन ऐं आया न पालिया। कॾहिं लियो पाए बि ॾिठो त असीं कहिड़े हाल में जियूं था, कहिड़े हाल में आहियूं। मिसिस अता मोहम्मद खान, नौकरनि जा ॿार कीअं पलियल हूंदा आहिनि इहो तव्हांखे अंदाज़ो थी वियो। मां गुज़िरियल वक़्तु वापसि नथी आणे सघां। शायदि अलाह ताला मूंखे इन ई करे औलाद न ॾिनो जो मां तव्हांखे पंहिंजो औलाद न सम्झियो। ख़ैर, मां हींअर पंहिंजी सफ़ाई में कुझु बि न चवंदसि, पर तोखे पुटु चवण खां मूंखे तूं पाण बि नथो रोके सघीं। सुभाणे मुंहिंजी नंढी भेण इस्लामाबाद मां अचे पई ऐं मां चाहियां थी त तूं हुनखे एयरपोर्ट तां रिसीव करणु वञ। छो घर में नौकरनि ऐं ड्राइवरनि जी कमी आहे छा? मां छो वञा हुनखे रिसीव करणु? तव्हां कंहिं बि ड्राइवर खे चओ हुनखे रिसीव करे वठंदो। हा, पर मोना पाण फरमाइश कई आहे त शिराज़ मूंखे पाण वठणु अचे। आई एम सॉरी, मुंहिंजी कुझु ज़रूरी मीटिंग्स आहिनि, तव्हां पाण। भाभी प्लीज हेॾा अचो न। छा थियो आहे? ख़ैर त एतिरी राज़दारी छाजे करे?
भाभी मूंखे तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। छा थी वियो? छा ॻाल्हाइणो आहे? बस प्लीज़ तव्हां हलो न, मूंखे कुझु ॻाल्हाइणो आहे तव्हां सां, प्लीज़ अचो। तू दर छो लॉक कयो? भाभी जेका ॻाल्हि मूंखे तव्हांखे ॿुधाइणी हुई उन लाइ दर लाकणु ज़रूरी हुयो। मां प्रेग्नेंट आहियां। छा? सुहेल जी मोहब्बत में सभु कुझु विसारे वेठसि। जॾहिं अहसासु थियो त ॾाढी देरि थी चुकी हुई। ओ माय गॉड। सना, तू छा पई चई? तू होश में त आई? आस्ते भाभी आस्ते। जेकॾहिं हिन जी खुड़क बाबा ऐं अदा की पई त हू मूंखे मारे छॾींदा। एतिरी ख़बर हूंदे बि तो अहिड़ो कहर छो कयो? प्यार जे नफ़ीस जज़्बनि मां जॾहिं माण्हू गुज़रे थो त काई ख़बर नथी पए। मां सुहेल सां प्यार थी कयां। असां हिक ॿिए खे चाहींदा आहियूं। असां हिक ॿिए सां शादी कंदासीं। सुहेल खे ख़बर आहे त तूं? हा, मां सुहेल खे ॿुधायो आहे, पर सुहेल बज़िद आहे त मां डीएनसी करायां। छो? वो ईअं छो थो करे? पंहिंजे ॿार खे ओन करे, उसां शादी करे। भाभी ॾाढो चयो थियो मांसि, पर हू मुंहिंजी हिकु बि नथो ॿुधे। ज़ाहिरा हाणे छो ॿुधंदो? प्लीज़ भाभी कुझु कर, न त मां पाण खे मारे छॾींदीमांइ। चरी न थी। ख़ानदान जी इज़त बचाइण जे लाइ सोच। सोचे सोचे बीठी आहियां, पर का राह ई नथी सुझे। ठीकु आहे, तूं मूंखे सुहेल सां मिलाए। मां कोशिश थी कयां त वो इन शादी जे लाइ राज़ी थी वञे। वालेकुम सलाम। सहारा अल्हम्दुलिल्लाह। What a pleasant surprise। जी खबर? हिते भरिसां ऑफिस में आई हुयमि, सोचम त तोसां मिली वञां। चङो थियो तूं आई है। मां ॿिनि टिनि ॾींहंनि खां तोखे ई यादि कयो। अच्छा, असां जहिड़ा भाग किथे? न रियली यार, आपी साह ई सुकाए छॾियो आहे। तू ई अची सम्झाइस भला। उहो ई शादी वारो किस्सो हूंदो। न यार किथे, अॼुकल्ह वरी मुंहिंजे जॉब जे पोयां पइजी वई आहे। चए थी त ही जॉब छॾे ॾे, वञी अदा ताहिर जी कंपनी मां वञी जॉइन कयां। सो व्हाट? उहो ई आपी जूं ॻाल्हियूं, सुठा बेनिफिट्स आहिनि वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। भई मूं त स्ट्रेट अवे जवाबु ॾिनो, पर रोज़ रोज़ मथे में सूर विझी वेठी आहे। चङो, सुभाणे मां घर ईंदमि ऐं पोइ अची सम्झायांसि थी। चङो, इहो ॿुधा, तुंहिंजो शहज़ादो किथे आहे? अॼुकल्ह नज़र ई नथो अचे। उहो अचण वारो आहे यार, हुन बि मथो ई पेरे छॾियो आहे। छो, छा थियो अथसि? छा ॿुधायां यार, सीरियस ई नथो थिए। एतिरो अॻिते वधण खां पोइ बि चए थो शादी ज़िंदगी जो दी एंड आहे। इहो कहिड़ो फ़लसफ़ो आहे? ॾिस न यार, चरे सां दिलि लॻाए फासिजी वई आहियां। अस्सलाम वालेकुम। केॾी न वॾी उमिरि अथसि। ही जमीला आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।